मटियारी खंड स्टाफ ते लाहौर का कराची वेंदड़ तेज़ रफ्तार ट्रॉलर अॻियां वेंदड़ मोटरसाइकिल सां टकराइजी वियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते मच्छी खणी वेंदड़ पौरियत 52 सालनि जो मोहम्मद पिनियल मीर बहर मौक़े ते ई फौत थी वियो। फौत थी वियल जे खीसे में पियल शनाख्ती कार्ड मिलियो, जंहिं मुताबिक़ हुन जी सुञाणप मोहम्मद पिनियल मीर बहर तौर थी आहे। शनाख्ती कार्ड में फौत थियल जी मौजूदा रिहाइशी ज़िलो ठट्टो ऐं मुस्तक़िल रिहाइश दादू ज़िले जो लिखियल आहे। सरकारी एम्बुलेंस न हुजण करे फौत थी वियल जो लाश पुलिस मोबाइल में अस्पताल नियो वियो, जॾहिं त मोटरवे पुलिस मौक़े ते पहुची बंदि पियल रोड क्लियर करायो। बिदशाह पुलिस ट्रॉलर ऐं ड्राइवर वसीम आरई खे ट्रॉलर समेत हिरासत में वठी छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।